मुंहिंजो भाउ लियाकत अबान साहब इन पंडाल में आयल असांजा सभु दोस्त स्पेशली महिरबानी अबान साहब जी जंहिं असांखे इहा महिरबानी बि कई हिते गॾिजाणी बि कई ऐं असांजे मुंहिंजे नंढे भाउ जे लाइ हुते पंहिंजो विड्रॉ बि कयूं ऐं साईं जी महिरबानी आहे जो असांखे इहा इज़त ॾिनी अथनि ऐं पहिरियों दफ़ो मां पाण जॾहिं हिते सियासत वारो किसो शुरू कयो त माना तालके नाज़िम मां पहिरियों दफ़ो कंबर मां थियो इन टाउन मां इन शयुनि मां हितां तव्हां जे साम्हूं जेका ख़िदमत मूंखां उन टाइम में थी सघी उहा मां कई हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो हिन महिल अॻोणे कंहिं चयो त साईं त असांजो शाबान साहब खे त इंशाअल्लाह अॻिते हली वाइस चेयरमैन या छा ईअं नाहे मुंहिंजा भाउ ही पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ईअं मां चवां त मां पंहिंजो भाउ बीहारियो आहे सुभाणे चेयरमैन थींदो कतन न इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे मूंखे टिकट मिली मां हितां इलेक्शन में बीठुमि इहा पार्टी जी महिरबानी आहे मुंहिंजे नंढे भाउ खे पीपल्स पार्टी सम्झो हितां जी ख़िदमत करण जो मौक़ो ॾिनई त उहो हिते इन टाउन ते बीठो आहे पर जे उहा अॻिते जेको बि पीपल्स पार्टी जो हुकुम हूंदो छो न शबान हुजे छो न असांजो लियाकत हुजे छो न असांजे हिन काउंसिलर मां को ॿियो भाउ हुजे अहिड़ी ॻाल्हि कान्हे तव्हां दोस्तनि जी महिरबानी आहे तव्हांजो साथ जेको हिन पोइ इलेक्शन में रहियो आहे मां सां कंबर जे शहर सां तव्हांजी वॾी महिरबानी आहे त इहा इज़त असांखे हिते मिले थी तॾहिं त असां कंबर ते बि पुॼूं कंबर ईअं चवां त कंबर में असां हर शइ सिधी करे रहियूं इहा मुंहिंजी ग़लती हूंदी हर शइ सिधी न आहे उन जे लाइ अञा असांखे कमु करणु खपे ऐं कोशिशि इहा आहे त इहो कमु असां अञा ज़ोर शोर सां वधीक कयूं जो इहे कम असांजा इहा साईं वारनि जी महिरबानी आहे असां सां इहो साथ ॾियण जो नौजवान तबिको जेसि ताणी इन शयुनि में अॻिते न ईंदो तेसि ताणी हिते बहालियूं या हिते चङायूं थी न सघनि ऐं इहो शऊर आहे जेको इन शइ खे अॻिते वधाए थो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे अवान साहब जो थोराइतो आहे